शख्सियत मौजूद है जै सिंधियुनि जो पाट मथे कयो है, जै सिंधियुनि खे फ़ख्र सां उनजे असांखे प्राउड फील करायो, असांखे फ़ख्र महसूस करायो है। साथियों, अॼु सिंधी हर क्षेत्र में आहिनि। राजनीति जो क्षेत्र हुजे, हिते सभु वेठा ई आहिनि मंच ते, तव्हां ॾिसी था सघो। न सिर्फ़ु मंच ते, सभागार में भी अहिड़ी शख्सियतूं मौजूद आहिनि, कंहिंजो नालो खणा, कंहिंजो नालो छॾा, सभु हिक खां हिकु सिंधी हिते वेठा आहिनि जेके अलॻि अलॻि क्षेत्रनि में कमु करे रहिया आहिनि। पर हिकु अहिड़ो शख़्स जंहिं बॉलीवुड इंडस्ट्री में म्यूज़िक जे क्षेत्र जे ज़रिए पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप क़ाइमु कई आहे ऐं जंहिं केतिरनि सिंधियुनि खे अॻिते अचण जो मौक़ो ॾिनो आहे, आदरणीय श्री रमेश टोरानी साहब। मां ज़ोरदार ताड़ियुनि सां इनवाइट करणु चाहींदसि उनखे, ऐं मोहित शेवानी जेको असांजो युवा साथी आहे हुन सां अर्ज़ु कंदसि कि श्री रमेश टोरानी साहब जिन खे मंच ते वठी अचे। घणो घणो स्वागत आहे तव्हांजो आदरणीय रमेश टोरानी जी। Wow, it's a huge honor, ladies and gentlemen. Let's give it up for our renowned film producer, director, and of course who's been ruling the world of music. A humble thanks to you, Taurani sir. Such a huge honor to have your humble presence. मुझे अर्ज है श्री रमेश टोरानी साहब जिन सां कि मंच ते जो स्थान ग्रहण कंदा ऐं विनम्रता जी पराकाष्ठा असांजा होस्ट पीटर पीताम्बर डलवानी साहब पंहिंजी जगह सभी महिमाननि खे ॾेई रहिया आहिनि ऐं अॼु उन्हनि जी ज़िम्मेदारी भी वधीक आहे। महिरबानी पीटर सर। ऐं हाणे हलंदासीं, चवंदा आहिनि अतिथि देवो भव। असां सिंधी महिमाननि खे भॻवान जो स्थान ॾींदा आहियूं। जीअं त मां चयो, न सिर्फ़ु मंच जे साम्हूं हिन सभागार में भी हिकु हिकु सिंधी, हिकु हिकु शख़्स अहिड़ो मौजूदु आहे जिन जी पंहिंजी हिकु कहाणी आहे, जिन जी पंहिंजी हिकु शख़्सियत आहे। चाहे उहे हिते अॻियां वेठल डॉक्टर रवि प्रकाश टेकचंदानी हुजनि, डॉक्टर राम जवालानी हुजनि, डॉक्टर राजू मनवानी हुजनि, या ॿियो कोई भी साथी हुजे, सभु पुठियां जेके मुंहिंजा भाउर भेनर वेठल आहिनि, सभिनी जो नालो खणण ते तमामु ज़रूरी आहे। ऐं 3 ॾींहं असां टाइम सभिनी खे ॿुधंदासीं, पर अॼु असां पंहिंजे महिमाननि खे ईश्वर जो दर्जो ॾेई करे सभिनी खां पहिरीं उन्हनि जो स्वागत कंदासीं। सिमरन। असां सभु एतिरा ख़ुशनसीब आहियूं कि असां सां गॾु साईं जन आहियूं। तमामु प्लीज़ असांजे सुखवानी ब्रदर्स सां रिक्वेस्ट कंदा कि सभिनी खां पहिरीं असांजे साईं खे असां कहिड़े मुख सां थैंक यू चऊं। असां एतिरो ई चवंदासीं कि तव्हां आयो त असां में रोशनी आहे, छो त तव्हांजो प्रेजेंस हिते मीन्स अ लॉट। सुखवानी ब्रदर्स, मां तव्हां प्लीज़ ॿिन्हिनि खे रिक्वेस्ट कंदमि to kindly welcome His Holiness Sai Sadram Sahib, please. श्री घनश्याम सुखवानी जी ऐं श्री गोविंद सुखवानी जी, तव्हां ॿिन्हिनि सां निमाणी वेनती आहे कि मंच ते ईंदा ऐं हज़ूरी स्वरूप साईं साधराम साहब जिन जो स्वागत कंदा। श्री घनश्याम सुखवानी जी, जेको अंधेरे खे बि रोशनी ॾींदो आहे, उजाला ॾींदो आहे, त शुक्रगुज़ार आहियूं। उन्हनि जा दर्शन थिया आहिनि, साम्हूं साम्हूं वेही करे, साम्हूं बीह करे असां सभु ख़ुशनसीब आहियूं। Ladies and gentlemen, a huge roar of applause. सचो सत्कार। साथियों, मुझे ज़रूर ॿुधाइणु चाहींदसि तव्हांखे, जंहिं शिव शक्ति जे प्रतीक रुद्राक्ष माला सां जिन महिमाननि जो स्वागत थी रहियो आहे, जंहिं रुद्राक्ष माला सां, उहा खेमचंद फाउंडेशन जे तरफ़ां NRI ऐं गेस्ट लाइ इहे विशेष रूप सां रखी वई आहे। असांजा आदरणीय श्री S कुमार साहब जेके पावन धरती बनारस मां आहिनि, उन्हनि हिन रुद्राक्ष जी स्पिरिचुअल क़ीमत खे ॼाणींदे हिते असांजे महिमाननि लाइ स्वागत जी व्यवस्था कई आहे। असां थोराईंदा आहियूं श्री S कुमार साहब जिन असांखे हिते खेमचंद फाउंडेशन जो तारुफ़ करण जो मौक़ो ॾिनो ऐं हिते असांजे महिमाननि जो स्वागत करण जो मौक़ो ॾिनो। असांजे विच में कंवरराम साहब जे संत शिरोमणी कंवरराम साहब जा गद्दी नशीन श्री राजेश साईं मौजूद आहिनि। मां आदरणीय विनोद चांदवानी साहब जेके वरिष्ठ समाज सेवी आहिनि, उन्हनि खे सिक भरी नींड ॾियणु चाहींदसि। विनोद चांदवानी साहब जिन खे उहे अचनि ऐं साईं राजेश लाल साहब जिन जो स्वागत कनि। मां श्री जीतू जगवानी सां अर्ज़ु कंदसि कि उहे अचनि ऐं पीटर डलवानी साहब सां गॾु साईं राजेश लाल साहब जिन जो वञनि। राजेश कृष्णानी। Truly honored to have the humble presence of a Consul General from Africa. But Benny Sainjan, Shukraguzar Aayan Tanja, Thoraiti Aayan Tanja. Thank you for spreading love and light in the world. Jonan
संत न होते जगत में जल मरता संसार. We are all so blessed to be in their presence. It's a huge honor to our Consul Generals, Your Excellencies, for your brilliant presence. Krishna to please come and welcome Paman Daswani ji. May we please kindly request Paman Daswani ji मंच का एज पे लें. असा invite करना चाहिए जी मोहन जोडानी जी के स्वागत में invite करना चाहिए सी राजीव कृष्णानी जी के. Your Excellency, thank you so much for being here with us. We would like to invite Gurmukh Sukhwani ji to please come and welcome Shri Deepak Ramchandani ji. We like to felicitate Hero Shivdasani sir. Thank you so much for your humble presence. Hero Shivdasani sir. We would like to invite Shri Jitu Jagwani ji to please come and welcome Hero Shivdasani. केर भी NRIs अगर काशी नगरी में अचण चाहियो ऐं उतां जी पवित्र भूमि ते घुमण चाहियो त उते खेमचंद फाउंडेशन जेका हिन जे पिता साहब जे नाले ते बर्पा कयल आहे असां ज़रूर संपर्क कयो उन्हनि जो सहयोग तव्हांखे मिलंदो. May we please kindly request Shri Vijay Lakhani ji to kindly join us here on stage to kindly present a token of love to Mr. Mohan Lakhani ji, please. Vijay Lakhani sir. पवन दासवानी साहब जे स्वागत लाइ मां इनवाइट करण चाहींदसि श्री राजू खेतवानी साहब जन खे. सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जे प्रेसिडेंट श्री राजू खेतवानी साहब खे इनवाइट कंदसि उहे अचनि ऐं पवन दासवानी साहब जन जो स्वागत कनि. Humble thanks to you, Ajita Asanja, President of the Alliance of Global Sindhi Association. Of course, you know, phenomenal come to Kayo at the same time created a mark for Sindhis and Sindhiyat across the world. Let's welcome our Honorable President, Shri Datuk Shala Chandra Naisa. Ladies and gentlemen, Alliance of Global Sindhi Association, Datuk Shah sir, please. And in a honor, असांजे डिग्निटरी सां रिक्वेस्ट था कयूं कि असां सां गॾु मंच ते अचनि. श्री महेश सुब्रमणी साहब खे इनवाइट करण चाहींदासीं उहे अचनि ऐं दादू शाह साहब जो स्वागत कनि. महेश सुब्रमणी जी. Ladies and gentlemen, please join us in humbly thanking Shri Satish Rai Singhani ji, our past president of the Alliance of Global Sindhi Association. J.K. Jitu Jagwani ji, that's our request. Chotu ji, please, may we request. Chotu Chhabadiya ke invite karan chahindaसीं उहे अचनि ऐं श्री सतीश राय सिंघानी साहब जो स्वागत कनि. श्री सतीश राय सिंघानी साहब जी शख्सियत सां असां सभई वाक़िफ़ आहियूं जी. उन्हनि जा कयल कम असांजे साम्हूं ऑनलाइन प्रोग्राम्स जे ज़रिए त साम्हूं आया ई जंहिं तरीक़े सां उन्हनि सिंधी कलाकारनि खे सिंधी संस्कृतीअ खे वधाइण लाइ मंच ॾिनो उहो क़ाबिल गौर आहे. उन्हनि जो घणो घणो आभार. असांजे विच में अफ्रीका काउंसिल जनरल जा श्री दीपक रामचंदानी मौजूदु आहिनि. उन्हनि जे स्वागत लाइ मां इनवाइट करणु चाहींदसि कन्नू मेहतानी साहब जन खे. We would like to invite Mr. Kannu Mehtani to please come and welcome Shri Deepak Ramchandani ji. कन्हा साहब जन सां अर्ज़ कंदसि कि पंहिंजो स्थान ग्रहण कंदा. Humble thanks to dear sir. Priyadarshini Academy ja Chairman Emeritus. Of course, in 4 decades now, Bollywood में entrepreneurs across the world. Humble thanks to Shri Nanak Rupani ji. And to do the honors, we would like to invite Vijay Lakhani ji to please come and welcome Modi sir. मां इनवाइट करण चाहींदसि महेश सुब्रमणी साहब खे हिकु भेरो वरी उहे अचनि ऐं भारतीय स्वागत कंदा दादा दादाराम नागवानी जो स्वागत कंदा श्री पीनी साहब.
And now, ladies and gentlemen, we all love the world of Bollywood and music. A humble thanks to Shri Ramesh Taurani sir. Asa sab tanja jam ana fans ayu. Ataje filmun ja the honors. Gansham Sukhmani ji, please mata sa request kanda. Ramesh Taurani sahab lai. Wow. जिन सिंधियुनि खे सुञाणप ॾियारी आहे बॉलीवुड इंडस्ट्री में, उते अगर सिंधियुनि जी मौजूदगी है तो कुछ नाला उनमें मथे खया वेंदा आहिनि, शीर्ष रूप सां खया वेंदा आहिनि, जंहिंमें हिकिड़ो नालो श्री रमेश टोरानी साहब जिन जो हुनजो अक्सा ऐं सुहिना सिंधी ऐं सभिनी पारां पिछले इंटरनेशनल सम्मेलन में दिल जी गहराइयुनि सां स्वागत। कविता जी, पिछले महीने असांजो जेको आईफा अवॉर्ड हुयो अबू धाबी में, त सलमान खान सर पंहिंजो क्रेडिट सर खे ॾिनो हुयो। त मां फ़ख़ुर थी महसूस कयां कि हिंदुस्तान में जेतिरा भी राज्य आहिनि उन राज्यनि में भारतीय जनता पार्टी में संगठन में अगर कंहिं सिंधीअ खे स्थान मिलियो आहे, संगठन हिक तरह सां सरकार ई आहे ऐं कंहिं सिंधीअ खे स्थान मिलियो आहे त उहो नालो आहे श्री भगवान दास सवनानी साहब जिन जो। ज़ोरदार ताड़ियुनि सां उन्हनि जो स्वागत कंदासीं ऐं आमंत्रित करणु चाहींदसि श्री छोटो छाबड़िया जी खे उहे अचनि ऐं भगवान दास सवनानी साहब जिन जो स्वागत कनि। जिनके जेके लखनऊ में आहिनि ऐं जिन जो हिन असांजे सम्मेलन में 17वीं इंटरनेशनल सम्मेलन में असांखे विशेष सहयोग मिलियो आहे, उन्हनि खे आमंत्रित करणु चाहींदसि स्टेज ते उहे अचनि ऐं वीरेंद्र खत्री साहब के मां इनवाइट करणु चाहींदसि उहे अचनि ऐं डॉक्टर दयाल मिश्री जो स्वागत कनि। राज्य जेको सिंधियुनि सां थोड़ो सो अलग है, पर वे इंटरनेशनल सम्मेलन जॾहिं भी होंदो है या कोई सिंधियुनि जो कार्यक्रम होंदो है उते पंहिंजो प्रतिनिधित्व ज़रूर ॾींदा आहिनि। यानी सुरेश खत्री साहब जिन जो स्वागत कर, जेके दिल्ली अकेडमी जा डायरेक्टर आहिनि सुरेश खत्री जी, उन्हनि जा स्वागत कर। सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जा फाउंडर प्रेसिडेंट सुरेश केसवानी जी असांजे विच में मौजूद आहिनि, उन्हनि जे स्वागत लाइ मां आमंत्रित करणु चाहींदसि सुनील आडवानी जी खे। श्री खत्री जी, सुरेश खत्री जी बीठा आहिनि हुन मंच ते, जिन जो नालो खणूं था उहे सुरेश खत्री साहब दिल्ली अकेडमी जा डायरेक्टर, उनजो स्वागत कंदे वीरेंद्र खत्री जी। असांजे विच में असां स्वागत करणु चाहींदासीं कविता जी, कविता सानी जी, मां प्लीज तव्हां सां रिक्वेस्ट कंदमि कि प्लीज रमोला मैम जो स्वागत कयूं। The very beautiful and the very renowned entrepreneur par excellence, Ramola Motwani ji, Kavita ji, मां प्लीज तव्हां सां रिक्वेस्ट कंदमि। असां लाल मोटवानी सर जो प्लीज स्वागत करणु चाहींदासीं। A humble request to our dignitary, लाल मोटवानी सर जो स्वागत असांजा डिग्नेटरी कंदा। मुरलीधर आहूजा सर, मुरलीधर आहूजा सर तव्हां सां रिक्वेस्ट कयां असांजे स्वागत लाइ मां आमंत्रित करणु चाहींदसि डॉक्टर सचिन जगवानी खे। डॉक्टर सचिन जगवानी सां मुंहिंजो अर्ज़ु आहे कि मंच ते अचनि ऐं आदरणीय श्री परमानंद खट्टर साहब जिन जो स्वागत कनि। And now our Bhishma Pita, ladies and gentlemen, respected and honorable, our living legend, Shri Murli Adnani ji, Asanja Krishna, Bhishma Pita, Shri Murli Adnani. 27 Alliance of Global Sindhi Associations, Sindhi Sammelan 2020.
2022. Brought to us by Suhina, Sindhi Pune and the Alliance of Global Sindhi Association.